सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह सिंधी क्लासिकी शाइरीअ जी त्रिमूर्तिअ शाह सचल ऐं सामीअ जो ॿियो अज़ीम ऐं सूफ़ी शाइर अनल हक़ जो प्रचारक हज़रत सचल सरमस्त आहे। सचल सरमस्त जो असुल नालो मियाँ अब्दुल वहाब हो। खेसि प्यार मां सचल सचू या सचे ॾिनो सॾींदा हुआ। पाण पंहिंजे सिंधी कलाम में सचू ऐं सचल तख़लुस कमु आंदो अथनि, जॾहिं त फ़ारसी शाइरीअ में खुदाई ऐं आश्कार तख़लुस कमु आणींदा हुआ। सिंध जे हिन अज़ीम सूफ़ी शाइर जो जनमु 1152 हिजरी मुताबिक़ 1739 ईस्वी धारे रियासत ख़ैरपुर जे तालके गंपट जे ॻोठ दराज़ा में मियाँ सलाहदीन जे घर में थियो। संदसि ॾाॾे जो नालो मियाँ ख्वाजा मोहम्मद हाफ़िज़ अल मारूफ़ साहब ॾिनो फारूकी मोरागी हो, जेको पिणु शेर ऐं सुखन जो साहब हो। सचल सरमस्त जे जनम बाबति किन आलमनि इख़्तिलाफ़ ॾेखारींदे संदसि जनमु 1170 हिजरी ॼाणायो आहे, जंहिं मूजिबि संदसि उमिरि 72 साल थिए थी। पर ख़ानदान ऐं अक्सर मुहक़िक़नि 1152 हिजरी 1739 ईस्वीअ खे संदसि जनम जो दुरुस्त साल क़रार ॾिनो आहे। मशहूरु शाइर क़ादिर बख़्श बेदिल, जेको सचल जो पोइ लॻु हो ऐं सचल जी वफ़ात वक़्तु 12 सालनि जी उमिरि जो हो, उन बि सचल साईंअ जी उमिरि 90 वरहनि जी ॼाणाई आहे। दराज़ा राणीपुर स्टेशन खां 2 मैलनि जे पंध ते गंपट ऐं राणीपुर जे विच में हिकु दिलकश बस्तीअ जी सूरत रखे थो। हिन ॻोठ जी आबादी ऐं क़दामत लाइ तारीख़ में का दुरुस्त ॼाण नथी मिले त ही नंढड़ो नीह जो नंगर कॾहिं आबाद थियो। पर सचल साईं जे पहिरें सवालिह निगार ऐं संदसि कलाम आरफ़ाना इल्हाम जे मुरतिब मिर्ज़ा अली कुली बेग हिन ॻोठ जे जुड़ण बाबति कुझु हिन तरह लिखियो आहे। कलोड़नि जे दौरे हुकूमत में हिन ख़ानदान जी वॾी इज़त थी। खेनि गंपट ऐं राणीपुर जे विच में जागीरूं मिलियूं। फारूकी फ़क़ीरनि उहे जागीरूं पंहिंजे 2 ख़ासि मुरीदनि खे आबाद करण लाइ ॾिनियूं, जिन उते पंहिंजा ॻोठ ॿधाया। काजन वंडेर जो ॻोठ दराज़ा जे उत्तर ओलह में हो, जेको अॻिते हली फिटी वियो, पर दराज़ा वंडेर जो ॻोठ जो पोइ दराज़ा शरीफ़ जे नाले सां मशहूरु थियो ऐं दराज़ा जे नाले सां सॾिजे थो। थोरे अरसे खां पोइ मियाँ साहब ॾिनो ऐं ॿिया मख़तूम बि ॿियनि हंधनि तां लॾे अची दुरुस्त दराज़े दाख़िल थिया। हिन वक़्तु दराज़नि जी जाग्राफ़ी ऐं महल वक़ू तब्दील आहे ऐं अॼु दराज़ा हिकु नंढड़े शहर जी सूरत अख़्तियार करे चुको आहे, जिते सरकारी इमारतूं ऐं सक़ाफ़त खाते सिंध पारां ठारायल ऑडिटोरियम वग़ैरह मौजूदु आहिनि। सचल साईं जे रोज़े ऐं उन जे आसपास मुसाफ़िर खाननि वग़ैरह जी पिणु शानदार अॾावत थियल आहे। हज़रत सचल सरमस्त 6 सालनि जी उमिरि जो हो त संदसि वालिद वफ़ात कई ऐं संदसि मथे तां पीउ जी शफ़क़त जो हथु दूर थी वियो, जंहिंखां पोइ हू पंहिंजे ॾाॾे ख्वाजा मोहम्मद हाफ़िज़ उर्फ़ साहब ॾिने फारूकीअ ऐं पंहिंजे चाचे मियाँ अब्दुल हक़ जी तरबियत हेठि रहियो। सचल सरमस्त जो हसब नसब 35 पीढ़ीअ में हज़रत उमर बिन ख़िताब रज़ी अल्लाह ताला सां मिले थो। संदसि ख़ानदान उन ई निस्बत सां पाण खे फारूकी सॾाईंदो अचे। हिन ख़ानदान मां सभ खां पहिरियां ई शेख शुआबुद्दीन फारूकी अरबनि जे दौर में सिंध में आयो। हिन ख़ानदान जो मियाँ अहमद फारूकी वॾो मुदब्बिर शख़्स हो, जंहिंखे ख़ैरपुर जे मीरनि वटि मुलाज़मत मिली, जिन संदसि ख़ानदान खे गंपट ऐं राणीपुर जे विच ते हिकु वॾी जागीर अता कई, जंहिं जागीर जो इंतज़ाम मियाँ अहमद फारूकीअ 2 भाइरनि दराज़ा ऐं काजन खे सौंपियो। हज़रत सचल सरमस्त नंढपण खां वठी सदाईं सच ॻाल्हाईंदो हो, उन करे मथसि सचू नालो पइजी वियो। नंढे हूंदे खां ई संदसि तबियत हक़ जे तरफ़ माइल हुई। 14 सालनि जी ॼमार में फारगुल तहसील थियो। घर तोड़े मकतब में हासिल कयल तालीम मां घणो कुझु पिरायाई। नंढीअ वहीअ में रोज़े, निमाज़ ऐं इस्लामी हुक्मनि जी बजा आवरी पाबंदीअ सां कंदो हो। उन सां गॾु संदसि तबियत राग ॾांहुं पिणु माइल हुई। Thank you.
सचल सरमस्त जीअं जीअं इल्म ऐं इरफ़ान जूं मंज़िलूं तइ कंदो वियो तीअं तीअं मथसि सरमस्तीअ वारी कैफ़ियत तारी थींदी वई। हिन पंहिंजे चाचे मियाँ अब्दुल हक़ फारूक़ीअ जे हथ ते बैत कई, जंहिंजी न्याणी संदसि निकाह में आई। पाण क़ुरान शरीफ़ हिफ़िज़ कयाईं। फ़ारसी ऐं अरबीअ जी तालीम पंहिंजे चाचे ऐं मुर्शिद मियाँ अब्दुल हक़ खां हासिलु कयाईं, जंहिं खेसि तसोफ़ ऐं मारिफत जा गस ॾसिया ऐं ख़िलाफ़त जो खुरको अता कयो। सचल सरमस्त अकेले सिर झंग झर में घुमंदो रहंदो हो ऐं अक्सर अकेलाईअ में गौर ऐं फ़िक्र में मशगूल रहंदो हो। 50 सालनि जी ॼमार में मस्ती ऐं कैफ़ वारी हालत मथसि तारी थी। शरई पाबंदियुनि खां निकिरी अनल हक़ जो नारो बुलंद करे सरमस्त थी पियो। किन तज़किरा नवीसनि सचल सरमस्त जे शबीह मुबारक बाबति लिखियो आहे त कद में विचोलो हो, रंग जो साफ़ कणकाऊं हो, संदसि पेशानी खुलियल ऐं बहकंदड़ हुई, वार ड्रिघा रखंदो हो, मथे ते हमेशह साए रंग जो ताज पहिरींदो हो, अक्सर अछे पहिराण ऐं गोड में मलबूस रहंदो हो, हिकु वॾो लकुणु हथ में हमेशह रखंदो हो, अक्सर काठ जे तख़्त ते आरामी थींदो हो, ॻाइण वॼाइण जे शौक़ सबबि तंबूरो सदाईं साण रखंदो हो। अॻिते हली जीअं ई इल्म ऐं इरफ़ान जूं मंज़िलूं उकरी हक़ सां संदसि शनासाई थी त मजज़ूब रहणु लॻो। अक्सर वक़्तु संदसि अखियूं ॻाढ़ियूं हूंदियूं हुयूं ऐं जिस्म जा वार कांडार जी उभा थी पवंदा हुयसि। हू सूफ़ी लाकूफ़ी हो, तॾहिं त बे अख़्तियार चई ॾिनाई, को मोमिन चए, को काफ़िर चए, को जाहिल चए, को ज़ाहिर चए, को शाइर चए, को साहिर चए, आउं जो ई आहियां सो ई आहियां। ख़ानदान में रवायत आहे त सचल सरमस्त नंढड़ो अञा 7 सालनि जो मस हो त शाइरनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई संदसि ॾाॾे साहब ॾिने फारूक़ीअ सां मुलाक़ात लाइ दराज़ा आयो हो ऐं नंढड़े सचल खे संदसि हंज में ॾिसी चयो हुयाईं त असां जेको कुनो चाढ़ियो आहे उन जो ढकणु ई नीगर लाहींदो। सालकनि हिन मां इहो मतिलबु कढियो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी शाइरीअ में तसोफ़ जा राज़ माम में बयानु कया आहिनि, जॾहिं त सचल सरमस्त हुसैन बिन मंसूर हिलाज वांगुरु अलल ऐलान नीह जो नारो हयो। सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे हम असरनि में नानक यूसुफ, सिद्दीक़ फ़कीर सूमरो, शाहन फ़कीर, ग़ुलाम अली फ़कीर, ख़लीफ़ो करमुल्लाह, ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई, आख़ुंद अज़ीज़ुल्लाह, सूफ़ी दिलपत ऐं ॿिया आला पाए जा शाइर शामिल हुआ। सचल जे ज़माने में मीर सोहराब ख़ान सिंध जो हुक्मरान हो। सचल साईं जी समूरी ज़िंदगी जज़्बो जलाल में गुज़री। संदसि हयातीअ में दरगाह ते समा थींदो हो। सचल सरमस्त खे हफ़्त ज़बान शाइर सॾियो वेंदो आहे। सचल सरमस्त हिजरी सन जे हवाले सां 90 सालनि जी ॼमार में 14 रमज़ान 1242 हिजरी मुताबिक़ 11 अप्रैल 1827 ईस्वीअ में वफ़ात कई। सचल सरमस्त जो मक़बरो टालपुर हाकिम मीर रुस्तम अली ख़ान तामीर करायो हो।